ओम शांति। हाणे असां बाबा खे यादि कंदासीं। ख़ुदि खे आत्मा सम्झी बाबा खे यादि करो। मन में कोई बि ॻाल्हि हुजे उहो बाबा खे ॿुधाए छॾियो। आत्मा पंहिंजे बाबा खे सभु मन जी ॻाल्हियूं ॿुधाए थी। हाणे संकल्प करो, मां आत्मा शांत स्वरूप आहियां। मां आत्मा प्रेम स्वरूप आहियां। मां आत्मा आनंद स्वरूप आहियां। मां आत्मा ज्ञान स्वरूप आहियां। मां आत्मा पवित्र आहियां, शक्तिशाली आहियां, विजयी आत्मा आहियां। मुंहिंजी आत्मा जो ये शरीर हिकदमि निरोगी आहे। मां सभु भोजन सां मुक्त आत्मा आहियां। सभु बोझ भॻवान खे ॾेई करे सदा फ्री रहण वारी आत्मा आहे, बुद्धि सां फ्री। ओम शांति। अॼु मिठा मिठा बाप दादा चवनि था, मीठे मीठे ॿार बाबा चवनि था कि ॾिसो, माण्हू आहे न हिन समय हथ पेरनि सां कमु नथो करे, दिमाग़ फालतू जॻह घुमाए थो। जेतिरो असां हथ पेरनि सां कमु कंदासीं न, ओतिरो असांजो दिमाग़ बि हिकु जॻह रहंदो, त हेॾे होॾे भटकंदो न। अगरि माण्हू चाहे त पंहिंजे घर जी साफ़ सफ़ाई ख़ुदि करे, त हुनजो दिमाग़ कंहिं में लॻंदो? सफ़ाई में लॻंदो। न त ॾिसो, उन्हनि खे अधु दिमाग़ उन्हनि जो माइनि वटि वेंदो, वरी मायूं करनि, वरी ॾिसंदा सही कयो अथई न कयो अथई, वरी मायुनि सां पैसनि जा चिक चिक, वरी मायुनि ते ध्यानु रखणु, पोइ इहो दिमाग़ वेस्ट थो थिए न। भले तव्हां वटि अगरि कमु आहे, ॿियो कोई अगरि तव्हां ॿाहिरि धंधो दौरी करणु वञो था या ॿियो कोई कमु आहे त मायूं रखो, लेकिन अगरि तव्हांखे घर में फ्री आहियो, तव्हांखे एॾो कमु न आहे, वैसे बि अॼुकल्ह त सभु माण्हू अकेला अकेला रहंदा आहिनि, हिकु पति ॿ ॿार, हिकु ॿार, बसि ॿियो कोई झंझट त आहे न, है न? त सभु अकेला अकेला था रहनि। त तव्हां चाहियो त हिकु हिकु रूम, हिकु हिकु जॻह पंहिंजो दिमाग़ उन में लॻायो। हा भई, इनखे ईअं ठीकु था करो, हिकु साथ न करो, थोरो 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 थोरो। माण्हू चाहे चलो मथां जी असां ॿिए खां करायूं, लेकिन हेठि त असां ॿियो ख़ुदि कंदा त ख़ुदि करण में जो सफ़ाई जो ख़ुदि खे बि सुठो लॻंदो आहे, ख़ुदि बि दिमाग़ बि लॻंदो आहे उन में, ऐं टाइम बि बिज़ी उन में थी वेंदा आहिनि, मन बि उन में लॻी वेंदो आहे न। त हिन समय माण्हू दिमाग़ में ॾाढो बोझ रखी वेठा आहिनि, त हथ पेरनि सां फ्री आहिनि, त सभु भोजन सां मुक्त। मतिलबु माण्हू चए थो मां सभु भोजन सां मुक्त थी वञा। इहे बि इहे करे, पढ़ाए ॿारनि खे ट्यूशन वारी, घर जो कमु करे माई, या कपिड़ा धोए माई, झाड़ू पोछो माई करे, पोइ सोचो घर में कोई आहे ई न, पोइ छा करे? पहिरियों माण्हू केॾो कमु कंदा हुया, हाणे माण्हुनि जो शरीर बि बीमार छो था थियनि? छोजी हाणे खाइण पीअण त उहो ई आहे, लेकिन शरीर सां माण्हू कमु नथा करनि, इन बोझ सां मुक्त था करनि। जल्दी ससु सहुरो मरी वञे त बोझ मुक्त थियूं। कई त माण्हू अहिड़ा बि हूंदा आहिनि, तंहिंखां पति मरी वञे मां फ्री थी वञा, तंहिंखां ॿार बि ख़तमु थी वञनि मां फ्री थी वञा। अहिड़ा बि कलयुगी दुनिया में माण्हू हूंदा आहिनि। अॼु माण्हू हिकु ॿार खे नथो संभाले सघे, है न? पति सां परेशान, ॿार सां, त
त हिन समय उहो ई त परमात्मा चए थो देखा देखी में न करो। माण्हू शौक़ में शादियूं करे थो, शौक़ में ॿार पैदा करे थो, लेकिन हुनखे बोझ वश संभाले थो त ॿियनि जो जीवन त ख़राबु थी वियो न। अॼु सम्झो की माण्हू शादी था करनि, अगरि छोरी खे घरु संभालणु नथो अचे त उहो त अंदरि इहे ई सोचदी रहंदी कि कॾहिं ये ससु सहुरो मरदो त मां आराम सां रहां, है न। त सोचो तव्हांजे ई घर में कोई तव्हांजे मरण जी रोज़ प्रार्थना थो करे त ही त ग़लति आहे, है न। तंहिंखां सुठो त तव्हां या त अलॻि रहो या शादी ई न करो, या अनाथ आश्रम में एॾा सारा छोरा रहंदा आहिनि उन्हनि सां वञी शादी करो जंहिंजो कोई आहे ई न। तंहिंखां सुठो त अॼुकल्ह जी छोरियूं इहे प्रिफर थी करनि, छोरे जो आसपास कोई बि न हुजे, ऐं हूंदो बि त छोरे खे भड़काए करे बसि हुनजे ससुराल वारा घर में न अचनि, पीअर घर वारा अचनि। त अनाथ आश्रम में ॾाढा छोरा हूंदा आहिनि, उन्हनि सां शादियूं करो वञी। ये आहे सोचे सम्झी करे, छो जो माण्हू परेशान थी वेंदो न, ॿारनि सां बि माउ पीउ परेशान थी वेंदो, छो जो ॿार पैदा कयो त पोइ हुनजा स्कूल फीस, पोइ माउ पीउ जी इच्छा थींदी आहे असांजो ॿार बि एतिरो पढ़े लिखे, ऐं ॿार न पढ़े, ॿार जी एतिरी बुद्धि न, छो जो ॾिसो अॼु तव्हां हिकु प्लेट में काथे काथे थाली मिलंदी आहे न, थाली में ॾाढा सारा कटोरा, हुन में अलॻि अलॻि चीज़ पवंदियूं आहिनि, हुन पूरी थाली में सभु कटोरनि में हिकु ई चीज़। हाणे हिकु ई थाली में अगरि 5 कटोरा में दाल ई दाल, दाल ई दाल, दाल ई दाल, त माण्हू चवंदा न हीअ छा कजे थी, तंहिंखां हिकु वॾे कटोरे में दाल ॾे। त उअं ई हिन दुनिया में न जेतिरा माण्हू आहिनि न, सभी माण्हुनि, सभी मनुष्य तन जे अंदरि आत्मा आहे, आत्मा में बुद्धि हूंदी आहे। हाणे कंहिंजी बुद्धि साइंस खे सुठी सम्झंदी आहे, कंहिंजी बुद्धि मैथ्स सुठी सम्झंदी आहे, कंहिंजी बुद्धि रोटी ठाहिण में एक्सपर्ट हूंदी आहे, कंहिंजी बुद्धि घर जो कमु, कंहिंजी बुद्धि ॿाहिरां जो कमु, हर हिकु आत्मा में पंहिंजी पंहिंजी विशेषता हूंदी आहे, है न। अगरि स्कूल में असां ॿार खे मोकिलूं था, अगरि ॾिसूं हुन ॿार में छा विशेषता आहे, उहो कहिड़ी चीज़, कहिड़ो सब्जेक्ट हुनखे सम्झ में अचे थो, कई बार न ईंदो आहे, कई बार बसि हुनखे खेॾण ई सम्झ में ईंदो आहे, भई बॉल खे हीअं फिटी करो त हीअं छक्को लॻंदो, बॉल खे हीअं फिटी करो त आउट थी वेंदो, हुनजो दिमाग़ु हमेशह हुन में ई रहंदो आहे। न त क्रिकेट माण्हू गेम केरु खेॾे पियो ॿुधाए, अॼु ॾिसो माण्हू क्रिकेट गेम ईंदो आहे त सभु माण्हू टीवी जे अॻियां वेही रहंदा आहिनि। अगरि सोचो उहो ई क्रिकेटर अगरि पंहिंजी बुद्धि हुनजा माउ पीउ बि सोचनि हा असांजो ॿार त पढ़े ई नथो, खेल 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 खेल, हुन ॿार खे मारनि डांटनि डफर अहिड़ा शब्द चई करे अगरि हुनजी बुद्धि खे ख़राबु करनि हा, त अॼु ॿुधाए क्रिकेट टीम जो जेको कैप्टन आहे उहो कैप्टन ठहे हा, क्या जो बि हुन क्रिकेट टीम में जो बि माण्हू आहे उहो वञी सघे हा, न वञी सघे त पंहिंजे कंहिंजी बि असांखे जीवन में अपशब्द चई करे कंहिंजे जीवन खे बिगाड़ण जो हक़ केरु ॾिनो आहे। अॼु नुंहुं कहिड़ी बि आहे, ससु कहिड़ी बि आहे, जो बि आहे, हर हिकु पंहिंजो जीवन जीए थो। ये उमेद न रखो कि असांजी नुंहुं सेवा करे, असांजी ससु असांखे हीअं ॾे, तव्हां जेतिरो ॾींदा ओतिरो ॾींदा। अॼु तव्हां ससु जी न मञंदा त तव्हां इहे एक्सपेक्ट कीअं करे सघंदा आहियो कि असांजा ॿार असांजी मञनि। थोरो सो नंढेपन में डिॼंदो, थोरो वॾो थींदो, समझदार थींदो, तव्हांजी न मञंदो, है न। त जहिड़ो असांजो नेचर आहे, असां अॼु हिकु छोरी चए थी कि मां त अकेली रहां, मूंखे केरु चइण वारो न हुजे, अॼु हुनजा ॿार थींदा त हुनजे ॿारनि में बि उहो संस्कार ईंदो। पोइ मां चए न इहे जीअं मां चवां उहो करे, उहो ॾाढो मुश्किल आहे, नामुमकिन आहे, मुश्किल आहे, करे करे डिॼी करे हलंदा, लेकिन आख़िर त जोर थींदा न।
त बाबा असांखे इहे ई सेखारींदा आहिनि कि तव्हांखे कंहिं हक़ु ॾिनो आहे कि असां चाहे टीचर खे या कंहिंखे बि या घर में कंहिंखे बि असांखे कंहिं हक़ु ॾिनो आहे कि असां हुन माण्हू खे चऊं असां त ॾाढा परेशान थी विया आहियूं तूं मर वञे, है न। कॾहिं कॾहिं माण्हू तव्हांखे केरु थो चए, उहो इंसानु ॿार घर में आयो आहे आराम सां खेॾे थो खाए थो, पढ़े न पढ़े हुनजी मर्ज़ी, तव्हांजी ज़िम्मेवारी आहे तव्हां हुनखे स्कूल में विधो, हुनखे पढ़ाई लाइ चओ था। हाणे उहो जेतिरो बि पढ़े हुनजे जीवन में अॻियां हली करे आहे ई ॿियो कुझु करणु आयो आहे। हर हिकु आत्मा पंहिंजो पंहिंजो कर्म कंदी आहे अची करे। कोई खेल कूद में अॻियां वेंदो आहे, कोई रोटी ठाहिण में, कोई घर जे कम में, कोई ॿाहिरि जे कम में, कोई पढ़ाई। हाणे सभु लोग डॉक्टर इंजीनियर ठही वञनि त दुनिया में बाक़ी कम केरु कंदो, है न। सभु प्रकार जा माण्हू खपनि न। अगरि तव्हांजी नुंहुं सिर्फ़ु घर जे कम में होशियारु हुजे त ॿाहिरां जो केरु कमु कंदो। अगरि सिर्फ़ु पढ़ाई लिखाई में होशियारु हुजे त घर जो कमु केरु कंदो। त माण्हुनि जो विशेषता ॾिसी करे हलंदा न त आराम सां जीवन ॾाढो सुठो आहे। लेकिन असां ई जीवन खे बिगाड़ंदा आहियूं, छो? देखा देखी में न। अॼुकल्ह इंसानु चए त पंहिंजे जीवन में जो बि कुझु हुन वटि आहे उहो ॾिसी करे सम्झी करे हलंदो, संतुष्ट थी करे हलंदो त हुनजे जीवन में उन खां सुखी कोई न हूंदो हिन दुनिया में, करोड़पति बि न हूंदो। अॼु असांजो नेचर जहिड़ो बि आहे, असांजे घर में जेतिरा माण्हू आहिनि जंहिंजो जहिड़ो बि नेचर आहे, उनखे उन नेचर जे सम्झी करे उन सां मिलनसार करे हलूं त घर में सुख शांती थींदी। अगरि असां चऊं न इहे हीअं करे, न हीअं करे, न हीअं करे, त ॿुधायो पोइ छा थींदो? अॼु ॾिसो, अगरि माउ पीउ कुझु उल्टो सुल्टो खाईंदा पीअंदा हुजनि त उन्हनि खे कोई चए कि तव्हां इहे खाओ था, इहे शरीर बीमार थी वेंदो, उन्हनि खे फ़र्क़ु न, उन्हनि खे लॻंदो न मां त खाईंदमि। अॼु असां ॿार खे चऊं न इहे न खा त तव्हां बि त दवायूं वठी हलो था, लेकिन पंहिंजी आदतियूं नथा सुधारो। त चलो ॿारनि खे बि दवायूं ॾेई करे हलो, छा कंदो? हिन दुनिया में वैसे बि कलयुगी फ्रूट सभिनि खां सुठो आहे दवायूं। बाबा चवंदा आहिनि सभिनि खां सुठो फ्रूट हिन कलयुगी दुनिया में आहे दवायूं। दवाई वठो ऐं हलंदा हलो शरीर। माण्हू खाइण पी उहे ई चीज़ूं ॾियो खाइण पीअण लाइ, जो चीज़ नेचुरल मिले थी उहो माण्हुनि खे पसंदि न आहे, लेकिन उहा ई चीज़ माण्हू दवाइयुनि जे ज़रिए वठे थो। हाणे थी वई आहे त थी वई आहे, सोच छा करो, हिन में ग़लती न आहे। असां त चवंदा आहियूं ॿार ईअं नथा वञनि। पहिरियों त ख़ुदि खे ॾिसो, जेका घर में माण्हू हूंदा आहिनि न ओड़ो वातावरण ठहींदो आहे। ॾिसो मंदिर टिकाणे जो ओड़ो वातावरण हूंदो आहे, धार्मिक स्थान में हुते माण्हू जो रहंदा आहिनि, जीअं रहंदा आहिनि, जीअं सोचंदा आहिनि त ओड़ो वातावरण ठही वेंदो न। अॼु घर में माण्हू खे दाल रोटी ॾियो त पसंदि न ईंदी, उहो ई टिकाणे में माण्हू दाल रोटी बि सुठी रीति खाईंदो, छो कि उतां जा सभु माण्हू ईअं सोचंदा आहिनि त हुन सां उहो वातावरण थी वेंदो आहे। पोइ हुते कोई बि माण्हू ईंदो आहे त हुनजी सोच बि ओड़ी थी वेंदी आहे। जीअं ठंडी हूंदी त सभु जॻह ठंडी हूंदी, सभिनि खे ठंडी लॻंदी। चवंदा आहिनि न हितां जी हवा ई अहिड़ी आहे। त हवा कीअं ठाहींदी आहे? असां ई ठाहींदा आहियूं। जीअं असां सोचंदा आहियूं उहो असांजे घर जी हवा थी वेंदी। असां अगरि हमेशह जीवन में टेंशन फ्री रहूं त असांजे घर जी हवा ओड़ी टेंशन फ्री थी वेंदी। हिन करे ॾिसो टीवी सीरियल, अलाए कॾहिं उहो सीरियल ठहियो, अलाए कॾहिं हुन माण्हू उहो रोइण जी फीलिंग, हुन रोइण जी फीलिंग सां हुन पार्ट वॼाई त अलाए कॾहिं उहो सीरियल ठहियो ऐं अॼु बि माण्हू हुनखे ॾिसी करे रोइनि था। त ॾिसो प्रभाव, ॾिसो इन ॻाल्हि खे असांखे सम्झणो खपे। अॼु टीचर जो प्रभाव केॾो ईंदो, केॾो हूंदो आहे, है न। टीचर जो प्रभाव ॾिसो, अगरि टीचर मीटिंग में वञो था ऐं टीचर चई छॾे
कि ये त डफर आहे, ये त पढ़दो न आहे, कुछ भी न करे सघंदो, केॾो अंदरि लॻंदो आहे हुनजो प्रभाव। छो जी टीचर खे माण्हुनि भॻवान जी पोज़ीशन ॾिनी आहे, ऐं भॻवान थी करे उहो टीचर कंहिंजे लाइ अपशब्द, भॻवान कॾहिं बि आतंकवादी खे बि न चईंदो भॻवान कि तूं ख़राबु आहे। अॼु जो जेको आतंकवादी हूंदो आहे न, उनखे बि भॻवान कॾहिं कंहिंखे न चईंदो ख़राबु आहे। त टीचर खे असां एॾी वॾी पोज़ीशन कंहिं ॾिनी? माण्हुनि ॾिनी आहे कि टीचर भॻवान आहे। पर अॼुकल्ह जा टीचर छा था करनि? अॼुकल्ह जा टीचर तव्हां सभु ॼाणंदा आहियो छा था करनि। अॼु माण्हू माउ पीउ खे भॻवान जी पोज़ीशन ॾींदो आहे। कंहिं ॾिनी? दुनिया में सभिनि खां पोइ जो सभु चईंदा आहिनि न, माउ पीउ त भॻवान जो रूप ई आहे। अहिड़ा अहिड़ा स्लोगन ठाहींदा, अहिड़ा अहिड़ा वीडियो ठाहींदा, लेकिन अॼुकल्ह जे ज़माने में असांखे हीअं न चइणो खपे। छो जी अगरि असां चईंदासीं ऐं कंहिंजो माउ पीउ ग़लति सोच, ग़लति व्यवहार जो हूंदो, ऐं असां कंहिंजे ॿार खे सेखारियूं कि तूं ॾिस माउ पीउ त भॻवान जो रूप हूंदो आहे, त ॿार त वैसे ई, कई ॿार त होशियार आहिनि, कई ॿार त अञा ताईं सीधा साधा ॿोला वाला आहिनि। उहे चईंदा न, मूंखे हिन ईअं चयईं त मां करे छॾियो, है न। त असां उन्हनि खे सेखारियूं, उन्हनि जा माउ पीउ अगरि उन्हनि खे ग़लति शिक्षा ॾियनि, हुनजी माउ चए तुंहिंजी ॾाॾी ख़राबु, हीअ ख़राबु, हीअ ख़राबु, हीअ हीअं थी, हीअं थी, तुंहिंजो नानो नानी सुठी थी, तुंहिंजो हीअ सुठो थी, त ॿार उअं ई सोचंदो। छो जी ॿारनि खे माण्हू छा सेखारियो कि माउ पीउ भॻवान आहे, टीचर भॻवान आहे। टीचर चई मां डफर आहियां त मां डफर आहियां। डॉक्टर भॻवान आहे, डॉक्टर चई कि बसि हाणे इहो न बचण वारो त मां न बचण वारो। त हिन सोच खे असांखे परिवर्तन करिणो आहे। जहिड़ो समय ओड़ी सोच रखणी। समय असां ॾिसूं था कि टीचर बि ग़लति कमु करनि था, समय असां ॾिसूं था कि माउ पीउ बि ग़लति कमु करनि था, समय असां ॾिसूं था कि डॉक्टर बि ग़लति करे सघंदा आहिनि, समय असां ॾिसूं था कि देहदारी गुरु संत सन्यासी बि ग़लति कमु कंदा आहिनि। त हिन समय में असां कंहिंखे बि इहा शिक्षा न ॾियणी खपे कि हीअ भॻवान जो रूप आहे, मम्मी पापा जी त हर ॻाल्हि मञणी खपे, हीअं हूअं। असांखे न पतो हुनजो माउ पीउ कीअं आहे, है न। असांखे हुनजे माउ पीउ जे लाइ नेगेटिव ॻाल्हि बि न चइणी आहे, पॉज़िटिव बि न चइणी आहे। पंहिंजे ॿारनि खे संभालो, उहो सुठो आहे। बाक़ी कंहिंजो ॿार अगरि नथो मञे, छा बि नथो मञे, त ॾिस तूं भॻवान ते विश्वास कर, तूं ठीकु थी वेंदे। डॉक्टर चए बसि तूं न बचे, अरे तूं त भॻवान जे मथां विश्वास कर। टीचर चए तूं न पढ़ी सघंदो, अरे तूं त भॻवान ते विश्वास कर, सभु ठीकु थी वेंदो, है न। त हिन समय असांखे सभिनि खे भॻवान वटि असांखे सभिनि जी बुद्धि खे टिकाइणो आहे। छो जी ॾिसूं था दुनिया में एॾो पाप थी वियो आहे, एॾा विकार थी विया आहिनि कि विकार आहे न कंहिंखे बि पकड़े था छॾनि। अॼु काम विकार जो भूत के टीचर खे बि पकड़े छॾंदो, पंहिंजे स्टूडेंट सां ग़लति कमु कराईंदो। अॼु काम विकार जो भूत आहे न, पीउ खे पकड़े करे धीअ सां ग़लति कमु कराईंदो। त हीअ दुनिया में थिए थो। अॼु काम विकार जो भूत माउ खे पकड़े छॾंदो, पुट खे पकड़े छॾंदो, गुरू खे पकड़े छॾंदो, डॉक्टर खे पकड़े छॾंदो। त अहिड़े समय में असांखे इहा उल्टी सुल्टी शिक्षा ॾियणी ई न आहे। चओ तव्हां त भॻवान ते विश्वास रखो, सभु ठीकु थी वेंदो। भॻवान मतिलबु मथे निराकार, हीअं न असां चऊं इहो भॻवान मतिलबु इहो गुरू। छो जी कंहिं गुरू में बि ग़लति विकारनि जे प्रवेश थी करे अॼु गुरू बि ठगनि था, लोभवश न, गुरूअनि खे बि छॾनि था छा इहे विकार। अॼु काम जो भूत सां कोई गुरू बची सघंदो आहे? चलो काम सां बची सघियो, क्रोध सां बचे थो? क्रोध त असां ॾिसूं था हर गुरू संत सन्यासी क्रोध कंदा आहिनि, मैक्सिमम, कोई न बि कंदो हूंदो। लोभ जो भूत बि घटि आहे। अहंकार त सभिनि में आहे।
अहंकार न ॾेखारींदा त ख़ुदि खे वॾो गुरु संत सन्यासी कीअं कहलाईंदा। त काम, क्रोध, लोभ, मोह, अहंकार, ईर्ष्या, अॼु हिकु गुरु अगरि अॻियां वधे त कुझु न कुझु उहो माण्हू ॿियो गुरु चईंदो कि हा उहो त ॾाढो सुठो आहे, ॾाढो सुठो ॿुधाईंदो आहे। ॾाढा घटि हूंदा माण्हू, न हूंदा जो ॿियनि जी अॻियां प्रोग्रेस ॾिसी करे ख़ुशि थिए कि चलो ठीकु आहे, असां त जो बि करूं था इहो गुरु त हा ॾाढो ई सुठो आहे, ॾाढो ई सुठो आहे। उहो पंहिंजे फॉलोअर्स ईअं चए त हुनजो फॉलोअर्स होॾे भॼी वञनि, छो जो हुन वटि प्राप्ति ज़्यादा थी थिए। त इहे जो काम, क्रोध, लोभ, अहंकार रूपी भूत आहिनि, इहे चारों तरफ़ हाणे ॾाढा तेज़ी सां फैलनि था ऐं उहो कंहिंखे बि पकड़े था छॾनि। नंढे ॿारनि में बि विकार प्रवेश थींदा आहिनि त नंढा नंढा ॿार बि ग़लति कमु करे वठंदा आहिनि। त इन करे हिन समय में असांखे सदा चइणो आहे कि भॻवानु अर्थात जो मथे रहंदो आहे परम धाम में, हुन ते विश्वास रखो, हुन जे भरोसे ते हलो त तव्हांजे जीवन में सदा सुख शांति ईंदी न। अॼु हिकु माउ बि ॿारनि में हेठि मथे करे सघंदी आहे, हिकु माउ जो बि अगरि हिकु ॿार में मोह ज़्यादा हूंदो, ॿिए में घटि हूंदो, ॿियो न वणंदो त हिक खे ज़्यादा प्यार कंदी, हिकु ॿिए खे न कंदी। भले ॾेखाए सही कि हा मां ॿिन्हिनि खे प्यार थी करां, लेकिन सम्झ में त अची वेंदो आहे न। अंदर जो आत्मा जे वीचार हूंदा आहिनि न, उहो फेस सां ॾेखारे में ॾींदे। अॼु अगरि माण्हू कुझु ग़लति वीचार सां आयो आहे त भले उहो फेस सां सुठी रीति नज़र अचे थो कि उहो ॾेखारे थो न कुझु न आहे ईअं न, लेकिन समझदार व्यक्ति सम्झी वेंदो कि कंहिं भाव सां आयो आहे, कंहिं वीचार सां आयो आहे, हिन जी दृष्टि वृत्ति छा आहे, त उहो अलर्ट थी वेंदो। हिन करे बाबा असांखे चवनि था जीवन में सदा यादि रखो कि असांखे हिन समय भॻवान भरोसे ख़ुदि बि हलणो आहे ऐं ॿियनि खे बि सेखारिणो आहे कि सदा भॻवान भरोसे हलो त ई तव्हां जीवन में सेफ रही सघंदा आहियो। न त किथे न किथे कंहिं विकार बुराइनि जे वश थी करे तव्हां सां बि कुझु ग़लति कमु थी सघंदो आहे, तव्हां बि ग़लति करे सघंदा आहियो, उहो बि ग़लति करे सघंदा आहिनि। तॾहिं त चई न सर्व संबंध हिन समय जे लाइ ई आहे कि सर्व संबंध सां भॻवान सां पेरो निभायूं, पोइ हिन दुनियादारी में असां संबंधनि में अचूं। दुनिया में बि अचिणो आहे, लेकिन छो जी हाणे ॾिसो कोरोना जे कीटाणु हुया, कंहिंखे बि पकड़े पिया वठनि न। त हिन समय कोई ख़राबु न आहे, लेकिन सभिनि जी आत्मा न कमज़ोर थी वई आहे, सभिनि जी आत्मा शक्तिहीन थी वई आहे। जे शरीरनि में कमज़ोरी अची वई आहे न, ईअं ई आत्मा में बि कमज़ोरी अची वई आहे। कंहिं बि आत्मा खे कोई बि विकार पकड़े सघंदो आहे अगरि उहो भॻवान जी यादि में न रहंदा, त उहो बि निराकार परमात्मा जी यादि में रहंदा, डायरेक्ट त बची सघंदा। न त अॼु कोई बि विकार बुराई कंहिंखे बि पकड़े थो वठे। माण्हू चए थो न अरे मां त सोचियो हुयो मां अॼु खां कॾहिं बि क्रोध न कंदमि, अॼु बि कॾहिं बि हीअं न कंदमि, कॾहिं बि लोभ न कंदमि, लेकिन वरी थी वेंदो आहे। छो जी हिन विकार बुराइनि सां असांजी आत्मा खे भॻवान ई बचाए सघंदो आहे। माण्हू छा कंदा आहिनि, सुबुह शाम त भॻवान जो नाम जपंदा आहिनि, पोइ सॼे ॾींहं में यादि ई न कंदा आहिनि, ऐं सॼे कर्म क्षेत्र में विकार हूंदा ई आहिनि। त कॾहिं बि तव्हांखे कोई भूत पकड़े छॾंदो। जीअं न अगरि जीअं ॿार खे चईंदा आहिनि न तूं काॾे बि वञे त कंहिंजो हथु पकड़जां, वॾे जो। कंहिं मेले में वेंदा आहिनि, काॾे वेंदा आहिनि त माउ पीउ हर हिकु ॼणो हिकु ॿार खे संभाले हलंदो आहे, है न, हथु न छॾंदो आहे, हेॾे होॾे छॾनि ऐं हली आहे। हीअं न की असां मेले में त घुसियासीं, पोइ मेले जे अंदरि वियासीं त सभु गुम थी विया, पोइ ॿाहिरां गेट ते सभु मिली विया। न, हीअं न, असांखे न सॼे मेले में माउ पीउ या कोई वॾो ॿार जो हथु पकड़े ई हलंदो।
ईअं ई सुबुह खां राति जो सुम्हण वक़्तु बि असांखे भॻवान जी यादि में ई सुम्हणो आहे, न त सुपिने में बि असांखे विकार बुराई पकिड़े सघंदा आहिनि। कई माण्हू सुपिने में बि लड़ंदा आहिनि। छो जॾहिं असां भॻवान खे यादि करे उनखे सभु ॻाल्हियूं ॿुधाए करे उन सां गॾु न सुम्हंदा आहियूं न, त सुपिने में बि इहे विकार रूपी भूत असां ते अटैक कंदा आहिनि। पोइ असां सुपिने में बि कई माण्हू लड़ंदा आहिनि। त हिन विकार बुराइयूं सां बचाइण जी शक्ति भॻवान खे ई आहे। हिन करे सॼो ॾींहुं कर्म कंदे हुए भॻवान खे यादि करे करे कर्म करो ऐं कुझु सुठी ॻाल्हियुनि जो मनन करो। भई जेको बि असां सुठी सुठी ॻाल्हियूं ॿुधंदा आहियूं न, हुननि सुठी ईअं न बसि असां सुबुह जो ज्ञान ॿुधियो, सुबुह जो भई इहे कयो बसि ख़तमु, न, सॼे ॾींहं में बि हुनखे विच विच में जो तव्हां सुबुह जो ॿुधियो हुनखे असांखे सॼे ॾींहं में जीअं त वीचार में लाइणो आहे। जीअं गांइ खाई करे पोइ चॿारंदी रहंदी न, हीअ सॼो ॾींहुं असांखे हुन सुठी सुठी ॻाल्हियुनि खे मनन करिणो आहे, वीचार में लाइणो आहे। तॾहिं त असां सम्झो असांखे कोई ॻाल्हि में क्रोध थो अचे, लेकिन असां हुन ॻाल्हि खे सुठी ॻाल्हि खे वीचार था करूं जो असां सुबुह ॿुधी या पढ़ी, त असांजो क्रोध शांत थी वेंदो। छोकी हुन वीचार कंदासीं त भॻवान जी यादि ईंदी, त भॻवान जी यादि सां त क्रोध भॼी वेंदा आहिनि। न कई माण्हू चवंदा आहिनि हनुमान चालीसो पढ़ो, हीअ पढ़ो, उहो पढ़ो, लेकिन उहो सॼो ॾींहुं त माण्हू पढ़ी न सघंदो आहे न। लेकिन भॻवान खे पंहिंजो साथी ठाहे करे सॼो ॾींहुं कमु त करे सघंदा आहियो न। जीअं मूंसां गॾु भॻवानु उथे थो, वेहे थो, खाए थो, पीए थो, असांजे अंदरि न आहे लेकिन असांजा साथ आहे। अच्छा, मीठे मीठे सिकिलते ॿारनि प्रति माता पिता बाप दादा जो यादि प्यार ऐं गुड मॉर्निंग। रूहानी बाप जी सभिनि रूहानी ॿारनि खे नमस्ते। असांजी बि रूहानी माता पिता बाप दादा खे यादि प्यार गुड मॉर्निंग ऐं नमस्ते। वरदान आहे, वरदाता द्वारा सर्वश्री संपत्ति जो वरदान प्राप्त करण वारा संपत्तिवान ठहो। बाबा चवंदा आहिनि कंहिं वटि अगरि स्थूल संपत्ति बि आहे त बि उहा इंसान सदा संतुष्ट ऐं ख़ुशि न आहे, है न। पैसो हुजण सां हीअं न, पैसो हुजण सां असांखे सुख शांती मिलंदी। ॾिसो स्थूल धन संपत्ति त हिन दुनिया में माण्हू कमाईंदा आहिनि, लेकिन हुन स्थूल धन संपत्ति चीजनि सां बि सुख वठण जो अनुभव करणो आहे त हुनजे लाइ असांखे असांजी आत्मा बि सर्व संपत्ति सां संपन्न हुजे। परमात्मा असांखे असांजी आत्मा में ज्ञान गुण शक्तियुनि जी संपत्ति भरंदो आहे। जॾहिं असांजी आत्मा ज्ञान गुण शक्तियुनि सां भरपूर हूंदी, इहे संपत्ति अगरि जंहिं वटि आहे न उहो मालामाल आहे। जंहिं वटि हर ॻाल्हि में शांत रहण जो अनुभव आहे, हर ॻाल्हि में आनंद जो अनुभव करण जो अनुभव आहे, हर ॻाल्हि में सुखी रहूं। भले दाल रोटी बि खाऊं लेकिन हुन में बि असां सुठी सोच रखी करे सुखी रहूं। सुठी सोच सां ई सुख मिलंदो आहे। अगरि कंहिं वटि माण्हू वटि दाल रोटी आहे, उहो चए अरे रोज़ु रोज़ु दाल रोटी खायां, पैसा ई न आहिनि, कीअं वठी अचां, कमाई नथी थिए, ईअं नथो थिए, है न। ऐं अगरि कोई माण्हू सोचे चलो अॼु जो बि असां वटि कमाई आहे असां आराम सां वेही करे दाल रोटी ठाहे करे भॻवान खे भोग लॻाए आराम सां खाऊं था, शरीर बि निरोगी रहंदो, है न। सुठो आहे असां वटि पैसो न आहे कम से कम, न त असांखे बि भाॼियूं वठणियूं पयूं आहिनि। भाॼियुनि में त वैसे ई केमिकल्स था पवनि अॼुकल्ह, हा। तंहिंखां त सुठो आहे दाल रोटी खाओ ऐं हेल्दी रहो न। सड़क ते जेका ग़रीब रहंदा आहिनि उन्हनि खे हार्ट जी बीमारी नथी थिए, उन्हनि खे कैंसर नथो थिए, उन्हनि जी किडनियूं नथी ख़राबु थियनि। छो थींदो हूंदो, लेकिन जेतिरो अॼुकल्ह घर में रहण वारा वॾे वॾे माण्हुनि जे
माण्हुनि जे जीवन में जो इहा कैंसर, हार्ट, किडनियूं ख़राबु थियनि थियूं, उन जे अनुसार तव्हां ॾिसो कॾहिं ईअं असां केस ॿुधो आहे? हा चल ग़रीब सड़क ते रहंदो हुयो, हुनखे हार्ट अटैक अची वियो। अञा ताईं त न ॿुधियो आहे, अलाए थींदो बि हुजे काथे। पर ॾिसो छो जी हिन समय जेतिरो सादो खाईंदा ओतिरो शरीर तंदुरुस्त रहंदो। ऐं जंहिं अनुसार तव्हांजो कर्म हुजे न हुन अनुसार रोटी खाओ। भले बुख लॻे त मुरमुरा खाओ, सूजी खाओ, हल्की चीज़ जेकी जल्दी डाइजेस्ट थी वञे। अगरि असांजो हलंदे वलंदे जो कमु न आहे, बुख त लॻंदी, लेकिन बुख सां गॾु पोइ हलंदे फिरंदे असां लाइट भोजन खाईंदासीं त शरीर में पचंदो त जमा न थींदो त बीमारी बि न थींदी। तंहिंजे करे भाव चवनि था कि स्थूल धन सां गॾु असां वटि आत्मा में बि जो ज्ञान गुण शक्तियुनि जो धन हूंदो आहे न, जो परमात्मा सां ई मिलंदो आहे, उन सां आत्मा भरपूर थींदी त असांजे जीवन में सुख शांति ईंदी। स्लोगन आहे, सच्ची साधना द्वारा हाय हाय की वाह वाह में परिवर्तन करो। जीवन में खुद खे आत्मा सम्झी करे परमात्मा खे यादि कंदा हो त जीवन में कोई बि वॾे खां वॾी ॻाल्हि जंहिंमें असां हाय हाय करे सघंदा आहियूं त उहो वाह वाह में परिवर्तन थींदी। असांखे लॻंदो सुठो थियो, इहो थी वियो। अॼु कोई बीमार आहे, कंहिंजो शरीर ॾाढो बीमार आहे, ईअं त माण्हू सोचनि अरे हुन शरीर छॾे वीचारो उहो बि बीमार, संभालण वारा बि परेशान, त उहो शरीर छॾे त वाह वाह करो, हाय हाय न करो। अच्छा, ओम शांति। बाबा की यादि करो।